हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। भाऊ सलीम ला पिया ॻाल्हायो? जी जी अदा। अदा इहो असांजो कल्ह सुनाणी बिरादरी जो वाक़ियो थियो आहे ॻोठ बहादुर सुनाणी में पीएस लाशारी जी हद में। जी अदा। उन बाबति असांखे पंहिंजो हक़ सच वारो मौक़ुफ़ ॾियणो आहे। हाज़ुर अदा, पर सभ खां पहिरियों पाण तारुफ़ करायो, तव्हां केरु था ॻाल्हायो? मुंहिंजो नालो इरशाद अहमद सुनाणी आहे अदा। जी अदा। मां बहादुर सुनाणी में रहंदो आहियां। जी। असांजो मामिलो हलंदड़ आहे 2-3 सालनि खां वठी मोहम्मद सलाह सुनाणी वारनि सां, जी। जंहिंमें असांजी 20 एकड़ 40 जिरे ज़मीन ते हुन कब्ज़ो कयो आहे। सही। आवाज़ अचे पई भाउ? जी जी अदा जी। हा त पोइ हुनजो जेको आहे त असां हुनखे पाड़े जा मौज नेक मर्दनि खे दाऊं ॾिनियूंसीं, चङा मथां हुन ॾे मोकिलियासीं, बाबा असांजी ज़मीन ते नाजाइज़ी कब्ज़ा न कर, असां शरीफ़ माण्हू आहियूं, कारोबारी माण्हू आहियूं, लिखियल पढ़ियल आहियूं। हुन असांजी का बि ॻाल्हि न मञी। कुझु टाइम असांखे खिजाए पोइ चई मां सरदार ज़ादा जावेद ख़ान बुलेदी वटि तव्हां सां फ़ैसिलो कंदुमि। पोइ सरदार ज़ादा जावेद ख़ान बुलेदी वटि असांजो फ़ैसिलो थी गुज़रियो। वरी ॻाल्हियूं ॿिए चकर जे लाइ रखियूं वयूं, वरी ॿीहर ॻाल्हियूं उते भेटाए रखियूं वयूं। हुन धुर जे तरफ़ां हिकु रेट रखी वई त सरदार ज़ादा जावेद ख़ान हिते अचे जायवारदात ते पंहिंजो ज़मीन ते अचे, पोइ जेको बि ॾिसे जंहिंजे हक़ में बि हुजे, जंहिंजे मुहाग में हुजे, उनखे ज़मीन ॾिनी वञे। ज़मीन जो खातो वग़ैरह रेवेन्यू रिकॉर्ड मुकमल असांजो आहे, जेको हैदराबाद ताईं आला ऑफिसरनि न पंहिंजो माना रेवेन्यू ऑफिसरनि, पुलिस, SSP लाड़काणा 2-3 भेरा वेरीफाई कराए छॾियो आहे त बा रिकॉर्ड गुलाम सरोवर सुनाणी जो बिल्कुलु सचो आहे। पोइ असां हुन खां मुसलसिल उहो जावेद ख़ान जो फ़ैसिलो बि सरदार ज़ादा जावेद ख़ान जो फ़ैसिलो न मञियो। 2-3 सालनि खां वठी असां हुनखे इलाज मिनसूदा कयो। इन विच में असां सां जहिड़ो कयईं, असांजा माण्हू ज़ख़्मी कयईं। पोइ बि असां सब्र में रहियासीं, चङनि मठनि खे दाह ॾींदा रहियासीं। हाणे जेको आहे त हुन ॿियूं असांजूं ज़मीनूं बंदि कयूं, हुननि जा थ्रेशर त तूं जेकॾहिं असां कहूं हुन ज़मीन जी घुर कंदे त पोइ असां तुंहिंजूं ॿियूं ज़मीनूं बि बंदि कंदासीं, छो त असां धुरियूं ॿई ज़मीनदार आहियूं, असां ॿिन्ही वटि ॿियूं बि ज़मीनूं आहिनि। अदा पोइ जेको आहे त असां इहा दाह पुलिस वटि खणी वियासीं, कानून असांखे सहारो ॾिनो। पुलिस विच में आई, अॻु में बि असांजी फायरिंग थी चुकी हुई, जंहिंमें हुन असांजी ज़मीन में थ्रेशर कढायो, जंहिं ते फायरिंग थी चुकी हुई, जंहिंजी दाह असां SSP लाड़काणो DIG लाड़काणो खे ॾिनीसीं। पोइ SHO लाशारी असां ॿिन्ही धुरनि खे घुराए, मोहम्मद सलाह सुनाणी खे पाण खे घुराए, हेॾा मूंखे इरशाद सुनाणी खे घुराए पाबंद कयो त बाबा जेको पंहिंजूं ज़मीनूं उन्हनि जा तव्हां थ्रेशर वग़ैरह हणो, कणिक वग़ैरह पोखियो, जेका फटे वारी ज़मीन आहे उन में कोई बि कणिक न पोखींदो, न तव्हां न हो, ऐं उन जा थ्रेशर जेको आहे हुनखे पाबंद कयईं त तूं थ्रेशर न हणंदे उहे देरा पिया हूंदा। सही। अदा पोइ उन भंजकड़ी जे बावजूदि हुन कणिक पोखे छॾी, असां मुसलसिल SHO लाशारी खे दाह ॾींदा रहियासीं। वरी टियों ॾींहुं जेको आहे त जहिड़ो कल्ह थियो आहे, टियों ॾींहुं जेको आहे त उन्हनि मूं ॿ देरा हयईं। असां थाणे ते वियासीं, 2-3 कलाक थाणे ते एहतजाज करे वेही रहियासीं। SHO चयो त दादा मां VIP ड्यूटी में आहियां, मां राति अचांसि थो। असां चयोसीं बाबा असांजी FIR दाख़िल कर, असां मुसलसिल दाऊं कंदा आया आहियूं, 6 महीननि खां वठी दाऊं कंदा आहियूं, बाबा ज़ोरी ज़मीन आबादो करे FIR दाख़िल कयोसीं। हिन खां अॻु में बि 2-3 SHO हितां आया, वरी बदिली थी विया, उन्हनि खे बि इहे ई दाऊं असां रखियूंसीं, असांजी FIR दाख़िल कयोसीं, ज़ोरी असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे थो, असां सां फ़ैसिलो बि नथो करे। सरदार ज़ादा जावेद ख़ान जा उन खां पोइ असां 6 ख़त आणे ॾिना आहिनि, 6 ख़तनि खे इग्नोर करे उछले छॾियो अथई, कंहिं बि क़िस्म जो रिस्पॉन्स न ॾिनो अथई। कल्ह SHO 3 ॾींहं असां सां SHO साहिबु न मिली सघियो। वरी कल्ह सुबुह जो साॻी तरह सां हुन वांगार करे 100-125 माण्हू असांजे ज़मीनुनि जे असांजे वाहन दगनि ते विहारे छॾिया, जंहिं ते वञी उन फटे वारे ज़मीनुनि में थ्रेशर हणाई। ऐं हालांकि हुनखे ख़बर हो त हिकु ॾींहुं बाद में असांजे छोकिरे जी शादी, असां जीअं ॾिठोसीं हिन थ्रेशर बीहारियो आहे, असां फ़ोन ते SHO साहिब खे इतला ॾिनोसीं, वॾे मुंशी खे इतला ॾिनोसीं, ऐं असांजो मुंहिंजो वालिद साहिबु मुमताज़ अली सुनाणी ऐं मुंहिंजो सौट अब्दुल रज़ाक सुनाणी ॿई मोटरसाइकिल ते चढ़ी वलीदास गापर वारे रस्ते खां लाशारी थाणे ते वञी रहिया। जीअं अदा हो वञी रहिया, उन रस्ते तां हो अॻु वठी वेठा, हिननि ॿिन्ही खे बरस्ट हणी सीरियस हालत में हुया। हिननि असांखे उतो माण्हुनि ॿुधायो त तव्हांजे माण्हुनि खे जेको आहे त
हिननि ज़ख़्मी कयो आहे, गोलियूं लॻल अथनि, मुआ पिया आहिनि। असां सभु 6-7 माण्हू हिक फैमिलीअ जा ओॾे भॼंदा वञूं पिया। रस्ते ते असांजे रस्ते ते लिकी वेठा हुआ, जंहिंमें मां इरशाद अली, जंहिंमें मीर हज़ार, जंहिंमें गुलज़ार, पंहिंजो मुश्ताक अली, महरम अली। असां वञूं पिया त रस्ते असांजे मथां उन्हनि पंहिंजे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंमें असां उन्हनि ॿिनि खां अलावा 5 माण्हू असां ज़ख़्मी थिया आहियूं। हिन जी अदा हुन में ज़ख़्मी में इरशाद अली आहे, महरम अली आहे, मुश्ताक आहे ऐं पंहिंजो मीर हज़ार आहे, गुलज़ार आहे। हाणे असांजा 3 माण्हू सीरियस हालत में ट्रामा सेंटर में दाख़िल आहिनि, जंहिंमें मुमताज़ अली, अब्दुल रज़ाक, गुलज़ार अली। हुन जा 2 माण्हू मरी विया आहिनि, हिकिड़ो को ज़ख़्मी आहे। असांखे हुन शइ जो इल्मु बि न आहे त उहे कीअं थिया आहिनि, कंहिं कया आहिनि। हुनजे तरफ़ां 100-200 माण्हू हुया। असां वटि कंहिं बि क़िस्म जो हथियार कोन हो ऐं असां मुस्तसिल शरीफ़ माण्हू आहियूं, कानून जो सहारो वठंदा आया आहियूं, दाहूं कंदा आया आहियूं। ओड़े पाड़े जे माण्हुनि खे सॼी हक़ीक़त जी ख़बर आहे। असां नेक शरीफ़ माण्हू आहियूं। हाणे हिन वक़्त ताईं जेको मामिलो आहे हुकूमत जो, त पंहिंजो हुननि जो को बि माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। असांजा माण्हू सीरत हालत में लाड़काणे अस्पताल पिया आहिनि। हो असांखे मारण जे लाइ असांजे घरनि ते चढ़ाई कई अथऊं, उते फायरिंग कई अथऊं, असांजे घरनि जी भञ-ड्राह करे विया आहिनि। हाणे रतोतिरो शहर में असांजी प्रॉपर्टी आहे जेका हिन PS जे हद जी बि न आहे। वाक़ियो ॿिए थाणे ते थियो आहे, रतोतिरो ॿियो थाणो आहे, उते अची असांजे मसवाड़नि खे उथारियो अथऊं, हथोड़ा रंबा खणी असांजूं जायूं ठाहिण लाइ आहिनि। असांजी आहे गुज़ारिश, DIG लाड़काणो, असांजी गुज़ारिश आहे IG साहब सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो, ASP नवंदुरो, महिरबानी करे इन मामले जी हक़ी जांच कई वञे ऐं सही FIR दाख़िल कयूं वञनि। असांजी हुनजे मथां FIR दाख़िल कई वञे, हुन दौर जा माण्हू गिरफ़्तार कया वञनि जंहिं असांजा 7 माण्हू मारे चुको आहे, असांजा ज़ख़्मी करे चुको आहे, जेके सीरियस हालत में आहिनि ऐं असांजे जाइनि खे ड्राइण खां बचायो वञे। असां शरीफ़ माण्हू आहियूं, सॼो शहर रतोतिरो ॿुधाईंदो, कारोबारी माण्हू आहियूं, माल जो वापारु कंदा आहियूं, खीर जो वापारु कंदा आहियूं। असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। मुंहिंजी आला ऑफिसरनि खे, वस वारनि खे, हद जे चूंडियल नुमाइंदनि खे, अदी मोहतरमा फरियाल तालपुर साहिबा खे गुज़ारिश आहे, महिरबानी करे असां सां नाइजाइज़ी थियण खां बचायो वञे। असां सां वॾी नाइजाइज़ी ऐं तव्हां साफ़ ई ॿाहिरनि खे बि मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिन आवाज़ खे वधि खां वधि पहुचायो वञे। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं, पर मां थोड़ी कंफ्यूजन हुई, मां चयो भाउजन सां उहो क्लियर कयां त ही जेको कल्ह हिकिड़ो नौजवान क़तल थी वियो ऐं 3 ज़ख़्मी आहे जिन खे लाड़काणे शायदि खणाए विया। जी भाउ, ठीकु, उहे कहिड़ी धुरजान, तव्हांजी धुरजान हुननि जान? अदा हुननि मां हिकिड़ो जेको आहे त फौत थी वियो आहे। उते 3 माण्हू असांजा ज़ख़्मी दाख़िल आहिनि। हुन धुर जे ज़ख़्मियुनि जी मूंखे ख़बर न आहे त कोई आहे या न आहे। उते हिन वक़्तु ट्रामा सेंटर में असांजा 3 ज़ख़्मी सीरियस हॉस्पिटल में हालत। हलो, हुननि जा कहिड़ा हिन महिल क़तल थिया आहिनि? हिन महिल हुननि जा मूंखे ख़बर न आहे, को ॿुधायो वञे त हिकिड़ो नूर नबी आहे, ॿियो मुमताज़ अली आहे, को हुननि जा ॿुधाए वञनि था। अच्छा, पोइ इहो ज़ख़्मी हूंदो न इहो? बाक़ी नूर नबी जी त कल्ह तस्दीक थी हुई, जेको असां हुयासीं त उहो डेथ करे वियो हुयो हिते ई रतदेरे में। ॿियनि खे खणाए विया लाड़काणे, जेको तव्हां मुमताज़ था ॾसियो नालो मुंहिंजे ख्याल में। हा, मां उहो बि को हुननि खे पंहिंजे घरनि जे भरिसां को लाश मिलियो आहे। असां वटि न को असलो कॾहिं कलो की ॻाल्हि आहे उहो बि। अच्छा, उहा बि कलो की ॻाल्हि आहे। हाणे इन वाक़े जो चलो ठीकु आहे, हुननि जा 2 क़तल थिया, तव्हांजा बि ज़ख़्मी थिया, FIR वग़ैरह कीअं थी? हुननि जी FIR थी आहे? अञा ॿिन्ही धुरनि जी FIR न थी आहे। बहरहाल असां सां हिन महिल ताईं पुलिस राब्तो ई न कयो आहे ऐं असां पाण असांजा माण्हू उते 3 पुलिस जे तहवील में आहिनि, त असांजी बि त FIR उन्हनि ते दाख़िल कई वञे न। असांजा 7 माण्हू ज़ख़्मी आहिनि, 4 जेके आहिनि त असां कराची ऐं ॿाहिरि मुंतक़िल कया आहिनि इलाज जे लाइ। ऐं जेको आहे त पंहिंजे सिर जे ख़तरे खां असां ॿाहिरि हलिया विया आहियूं। हिन वक़्तु असांजे जानियुनि खे ख़तरो आहे। असांजा माल, असांजा ट्रपड़, असांजा सभु कुझु हुकाए विया आहिनि। असांजे ॻोठ जे जायुनि में सभिनी में भञ-ड्राह करे आया आहिनि। हालांकि हेॾो वॾो ज़िलो आहे, ऑफिसर रहनि था। असांजी हुनजे लाइ अपील आहे आला ऑफिसरनि खे, हद जे चूंडियल नुमाइंदनि खे, पाड़े जे मोज़िज़ माण्हुनि खे त महिरबानी करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। पर रब चङाई कंदो, पर हीअं जीअं थींदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन राजूणी वारा सीन थींदा आहिनि। असां वटि त हल इहो आहे। ठीकु, कंहिं बि तव्हां सां के चङे मुड़ुस हिन हवाले सां राब्तो कयो त बाबा हे नुक़सान थींदो, विच में अचूं, ॻाल्हियूं कयूं, फलाणो कयूं, मिसाल अहिड़ो कुझु सीन थियो आहे न? हा बिल्कुलु, हुन में 3 खां 4 भेरा था
जंहिंमें पाड़े जा तमामु मोज़िज़ माण्हू, जंहिंमें सीलरा, सुनाणी, अगम ऐं ॿिया जेके बि असांजी पाड़े में उमराणी मोज़िज़ माण्हू आहिनि, उहे सभई मेड़ मिंथ जा काफ़िला वठी असां ॿिन्ही धुरुनि जे तरफ़ पाण अमुन जा काफ़िला वठी आहे, जंहिंमें असां हर जेको बि काफ़िला सभिनी खे फ़ैसिला जे लाइ आमदा कईसीं। बाबा ठीकु आहे, हिकिड़ो फ़ैसिलो सरदार दादा जावेद खान वटि थियल आहे, अगरि हू नथो हले त असां ॿी जाइ ते बि हुन सां फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियूं, जंहिंमें असां हुनखे 6-7 नाला ॾिना आहिनि। मीर नादर खान बख्शी जो नालो ॾिनो आहे, तारिक खान सियाल जो, सरदार रिज़वान खान उढो, सरदार गुलाम यासीन महेसर, असां हुनखे 4-6-7 नाला ॾिना आहिनि। हुन क्लियर जवाबु ॾिनो आहे, बदराल उन्हनि खे बि तमामु ग़लति मोट ॾिनी अथई। मां फ़ैसिलो न कंदुमि, ज़मीन मुंहिंजे मूं वटि आहे, मां छाजो फ़ैसिलो कयांसि। अगरि मूंखां वठे त 10-15 लख रुपया वठे, मां ॾियांसि। बाबा हुनजी ज़ाती ज़मीन आहे, हुनजो रेवेन्यू रिकॉर्ड आहे। मसलन ॻाल्हि इहा, इहो माण्हू हितां जो असुली रहाको बि कोन्हे, इनखे 10-15 साल थिया आहिनि हिते लॾे वठी असांजी मदद सां अची वेठो आहे। असां 3 सदियुनि खां हितां जा रहाकू आहियूं। असां वटि 300 एकड़ 600 जिरेब असांजी हुते ज़मीन आहे। भाउ ज़मीनदार फैमिली सां असांजो तालुक़ु आहे, सॼे इलाइक़े खे ख़बर आहे। गुलाम सरवर सुनाणी, वज़ीर खान सुनाणी इंतिहाई नेक मोतबर माण्हू हुया। असां हुननि जो औलाद आहियूं, दुनिया मां रुख़सत थी चुका आहिनि। हिन असां सां मुसलसिल नाइंसाफ़ियूं कंदो आयो आहे ऐं पाण इहो चवंदो वतंदो त मां पंहिंजा 1-2 माण्हू मारे त बि हिननि खे दरबदर कराईंदुमि, ऐं हक़ीक़त में कयो बि ईअं थिए था। असांखे हुनजे माण्हुनि जे मारण जी ख़बर बि कोन्हे। हाणे हीअ असर में कहिड़ियुनि धुरनि जो जहिड़ो आहे? जहिड़ो आहे गुलाम सरवर सुनाणी जो ऐं मोहम्मद सलाह सुनाणी जो, जंहिंमें 40 जिरेब ज़मीन आहे। गुलाम सरवर सुनाणी जी तव्हांजी धुर कहिड़ी आहे? गुलाम सरवर जी धुर आहे तव्हांजी? गुलाम सरवर सुनाणी धुर आहे जी। मां गुलाम सरवर जो भाटियो आहियां जी। अदा या असांजी 40 जिरेब ज़मीन अदा हुन कब्ज़े में कई आहे। उन तो हथ खणाइण लाइ ॿी असांजी 150 जिरेब जा फसल देरा हो बंदि करे वेठो आहे। चलो था पुलिस जे तावन सां, पुलिस जी मदद सां असां पंहिंजा देरा हणी वियासीं। हाणे हो जेको आहे त फटे जा उहे देरा हणे पियो, जंहिं ते हुनखे ASP लाड़काणो जी हुकूम ते SHO PS लाशारी पाबंद कयो त इहे फटे वारी ज़मीन ते न तूं वेंदे न गुलाम सरवर जी धुर वेंदे। हाणे कहिड़ो आहे पुलिस जो तावन हाणे तव्हां सां कीअं आहे, यानी ॿिन्ही धुरनि जे हवाले सां? ॿिन्ही धुरनि जे हवाले सां हिन वक़्त ताईं असां सां कंहिं बि क़िस्म जो पुलिस राब्तो न कयो आहे त तव्हांजा ज़ख़्मी माण्हू मरी विया आहिनि, बची विया आहिनि, जेको कुझु बि आहे हुनजे लाइ आहे। बहरहाल पुलिस कल्ह सुठो किरदारु अदा कयो, वधीक नुक़सानु थियण खां पुलिस बचायो। उन ई टाइम पुलिस जा अटाला पहुता। अफ़सोस नुक़सानु थियण खां अॻु में पहुचनि हा थी नुक़सानु न थिया। हक़ीक़त ई आहे असांजा 7 माण्हू ज़ख़्मी आहिनि, 7 ई सीरियस हालत में आहिनि। मुंहिंजा भाउ जंहिंमें इहे 3 ट्रामा सेंटर में आहिनि, 4 जेके आहिनि त ॿार पंहिंजो काथे साह बचाव जे लाइ पंहिंजो इलाजु कराए रहिया आहिनि। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त असांजा नुक़सान वग़ैरह कनि था, मसवाड़नि खे उथारियनि था, माल ढगा काए विया आहिनि, उनमें को पुलिस जो किरदारु आहे या न आहे? असां वटि जेके हुननि जा नंबर आहिनि उहो SHO लाशारी आहे, जंहिंमें वॾो मुंशी लाशारी आहे। असांजी कंहिं बि क़िस्म जी फ़ोन नथो खणे था, असांजी फ़ोन उहो खणे ई नथो। इतला ते असां पंहिंजा 1-2 नेक मर्द पोड़ा पीरसन थाणे ते मोकिलिया, उन्हनि खे को बि रिस्पॉन्स न मिलियो आहे। असांजूं हाणे असां पंहिंजा माण्हू 1-2 मोकिलियासीं रतो दरो थाणे ते त बाबा असांजी NC दाख़िल कयो। SHO मौजूदु कोन हुयो, कंहिं VIP ड्यूटी में हुया त उहो अची असांजे रतो दरो सिटीअ में हेॾो वॾो तालको आहे, वाक़ियो ॿी हद में थियो आहे। उते असांजूं जायूं हो उहे धुरियूं असांजूं जायूं या दुकान छो ठाहींदा, जेके असां अॻु में ई मसवाड़ुनि ते ॾेई छॾियूं, जंहिंजा 15-15 20-20 लख असांजा उन्हनि खां वरितल आहिनि। उन्हनि खे अची हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि खे अची गन पॉइंट ते त तव्हांखे मारे खून कंदासीं। जायूं हाणे ख़ाली कयो, हे असांखे ड्राए पट करणियूं आहिनि। न इहो जो तरीक़ेकार रहियो त इहे ॻाल्हियूं किथे पहुचंदियूं? अदा हक़ीक़त ई आहे न, हुनजे लाइ हिन वक़्तु जेके बि सुञाण धुरियूं आहिनि, जंहिंमें असांजा सहाफ़ी भाइर आहिनि, असांजा वकील भाइर आहिनि, असांजा सियासी समाजी नुमाइंदा आहिनि, हिन ते उन्हनि खे आवाज़ उथारणु खपे न। हा त जे SSP लाड़काणो, DIG लाड़काणो हुन शइ जी इंक्वायरी करे इन्हनि नुक़साननि खां वधीक उहे ई रोके बचाए सघनि था। मुंहिंजी गुज़ारिश आहे ASP लाड़काणो साहिबान खे, ASP नौदेरो, DIG लाड़काणो, महिरबानी करे हिन वाक़े खे वधीक खून जी नुक़सान खां बचायो वञे। तव्हां साफ़ ई भाइरनि खे मुंहिंजी अपील आहे, गुज़ारिश आहे, वधि में वधि हिन मामले खे हाईलाइट कयो वञे जीअं वधीक नुक़सान खां बची सघे। इंशाअल्लाह असां त पंहिंजे वसार हमेशह कोशिशि कई आहे, हमेशह चवंदा आहियूं त जहिड़ा सवाइ तबाहीअ जे कुझु बि न आहिनि।
ऐं सिंध में त इहो वॾो जहिड़नि तबाही जो कारण थिया आहिनि, तमामु सॼी सिंध तबाह थी वई आहे। बिल्कुलु दादा बिल्कुलु, पर हाणे ॾिसो न ताक़त बि पंहिंजी था कमज़ोर कनि न, को धारिया न आहिनि, पाण में ई था विढ़नि। बिल्कुलु सिंधी ॿाहिरि ऐं सभु हिन ई धरतीअ जा वारस आहियूं, हिन ई धरती जी पैदावार आहियूं। ऐं असांजो मुसलसिल जेको आहे त 50 सालनि खां वठी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर बि रहिया आहियूं, उन्हनि जा वोटर बि रहिया आहियूं। ऐं हक़ीक़त इहा आहे, मुंहिंजा भाउ असां शरीफ़ माण्हू आहियूं, पढ़ियल लिखियल कारोबारी फैमिली सां असांजो तालुक़ु आहे। रब चङाई कंदो दादा, ॿिन्ही धुरनि जे